छाते तो सुबह साण कुत्तन वारी उनायूं करी बोतार पुट तोरो चरियो थियो थी चरियो बोतार वो कारी ना कारी मास्टरानी उन जा जंजीर लाए उन अगरी पलक ते सुमारियो थई बोतार इन ई खाब जो तहां वारो पुट हुन कार्य के आजाद करे ते ऐसा जरा फंदा तैयार करे कुछ कयो बोतार कुछ कयो मां कमतार सुखियो कम कंदो हां दुखियो वंदड़े वठी अचीस सॾु करे अचीस बोतार वंदी ॻाल्हि ॿुध तूं इहो छा करे रहियो आहीं बाबा इहो सवाल मां तव्हां खां ई करियां त तव्हां ई छा करे रहिया आहियो हिकु बेगुनाह मासूम टीचर खे कारह जो इल्ज़ाम हणी उनखे क़ैद करे छॾियो अथव के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं न जेके सम्झ खां ॿाहिरि हूंदियूं न तूं पंहिंजो कम सां कमु रख मुंहिंजनि मामलनि में टंग न अड़ा बाबा साईं कंहिं मज़लूम सां ज़ुल्म थिए इहो मूंखां बर्दाश्त नथो थिए मां शहर मां पढ़ी लिखी आयो आहियां ऐं कंहिंसां ज़ुल्म थिए इहो मां बर्दाश्त नथो करे सघां त पोइ तूं छा थो चाहीं तिन छोरीअ खे आज़ाद कयां त शहर वञी कोर्ट में चढ़े ऐं मुंहिंजे लाइ फाईअ जो फंदो तैयार करे ईअं हरगिज़ कोन थींदो हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में विहारे छॾ हीअ असांजो ॻोठ आहे हिते जीअं सदियुनि खां वठी थींदो रहियो आहे न ईअं ई थींदो रहंदो बाबा जेकॾहिं तव्हां हुन छोकिरीअ खे आज़ादु न कयो त मां पाण ई वञी कोर्ट या थाणे ते तव्हांजे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदुसि माण्हुनि खे वॾे वाक़े चवंदुसि त मुंहिंजो पीउ ज़ालिम आहे ज़ालिम बंदि कर तूं मुंहिंजे ख़िलाफ़ कोर्ट में वेंदे ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदे त मां ज़ालिम आहियां ज़ुल्म थो कयां छा सही आहे छा ग़लति आहे इहो हाणे मूंखे तोखां सिखणो पवंदो यादि रख जेकॾहिं चूचट बि ॿाहिरि कढियो अथई न कारी त मरंदी मरंदी पर हुन सां गॾु तूं बि मरंदे कमदार वठी वञी हिनखे हले तो हले हले वठी वञी कढांसि न तोड़ा जी बेगम साहिबा वलन तूं ॻोठां आयो आहीं ऐं अॼु मूंखे हिकु ॻाल्हि सच सच ॿुधाए त मास्तर ऐं मास्टराणी खे बाबे कारो करार ॾेई मारे छॾियो आहे जी जी तुंहिंजी वांदड़ पगर ऐं तुंहिंजी ख़ामोशीअ मां समझी वियसि त मुंहिंजे पीउ हिन बेगुनाह मास्तर खे क़त्ल करे छॾियो आहे पर बेगम साहिबा तव्हां एतिरो अफ़सोस छो था कयो हो कहिड़ो तव्हांजो भाउ हुयो हा वलन ये समझ त मुंहिंजो सॻो भाउ क़त्ल थियो आहे जेकी कैद में आहे वो मुंहिंजी मासूम भेण आहे मां पंहिंजे पाण खे हुनजी गुनाहगार थी सम्झां बोला बापू मरी गया ना साहब जिंदा है बोला बापू भी जेरो आ मां भी जेरो आया वो रोज छो था अदा ॻोठ में वॾेरे मास्तर खे कारो करे मारे छॾियो आहे मास्तर वरी असांजो कहिड़ो माइट हुयो कम त ॾिसीस चाचे साईं ते लांतू विझंदो सो बि सरेआम
सुठो थियो चाचा साईं पाण मारायसि मूंखे बि बाहि वठंदी पर न त इहो कमु मां कयां पर मुझे दिल ना चले थी तब तो के ये न बने रहेंगे सारे आप चौके से भी आ रहे गोली वाला वलण वञा थो ॻोठ ऐं ॻोठ जो वाह सवाल हा ख़बर पई आहे चाचा साईं मास्तराणी खे पंहिंजे ॻोठ में रखियो आहे क़ैद करे ऐं मतां मूंसां शादी करायसि बाक़ी बाबे में आसरो ई कोन्हे को This time check is brought to you by खास मिक्स चाय का एक्सपर्ट बनना है तो ट्राई करें नेस्ले एवरीडे। छोटा पैक बड़ा मजा। चाचा साईं तव्हांजे खिलाफ़ कामरेड ऐं छोकिरी जे भाउ कोर्ट में केस कयो अथनि अड़े कारे कारीअ जो केस थींदो ई न आहे मुंहिंजी सां ॻाल्हाए कमु पको करे छॾियो आहे पर चाचा तव्हांजी धीउ मुस्कान खे ख़बर पइजी वई त पोइ इहो कमु ॻोठ वारनि करायो आहे पर ॻाल्हि ॿुध मुस्कान खे कॾहिं बि ॻोठ में वठी न अचिजो पर चाचा साईं तव्हां हिन कारीअ जो कंदो छा केसी ताईं हवेली में रखंदोसि कमदार खे चयो अथमि मुले खे घुराए ऐं पाण सां निकाह करे छॾींदोमांसि पोइ छा जो केस छा जी ॻाल्हि इनाम मिली वञण ताईं पंहिंजो इनाम धमाल पैक